शहबाज शरीफ की हुकूमत जो अहम फैसलो मुख्तलिफ वफाकी वजारतन ऐं डिवीजन्स में थींदड़ अहम मुक़र्ररनि ऐं आसामियुनि जे तख़लीक़ में वज़ीर आज़म जो इख्तियार ख़त्म कयो वियो। वज़ीर आज़म जो इख्तियार वफ़ाकी वज़ीरनि, ममलिकती वज़ीरनि ऐं वफ़ाकी खातनि जे सेक्रेटरियुनि हवाले कयो पियो। अॻूणे वज़ीर आज़म पी टैबानी इहो इख्तियार पाण वटि रखियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की इजाज़त सां वफ़ाकी काबीना खां समरी ते सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी वरिती वई। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ वफ़ाकी वज़ारतनि ऐं डिवीज़न्स में थींदड़ अहम मुक़र्ररनि ऐं आसामियुनि जी तख़लीक़ में वज़ीर आज़म जो इख्तियार ख़त्म कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वज़ीर आला हाउस कराची में इजलास। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म आॾो सिंध के नयन तरक्याती रिथान में नज़रअंदाज करण ऐं फंड्स न मिलण जो मामलो उथारियो। वज़ीर आज़म पारां सिंध हुकूमत जा वफ़ाक़ सां लाॻापा मसइला हल करण IMF एग्ज़ेक्टिव बोर्ड जो इजलास 29 अप्रैल ते थींदो। पाकिस्तान के $1 अरब करोड़ क़िस्त जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। IMF वफ़द पारां ईंदड़ महीने पाकिस्तान जे दौरे जो इम्कान। कराची के इलाइक़े नॉर्थ नाज़िमाबाद में हथियारबंदनि दुकान ते फायरिंग करे एक शख्स के कत्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूलनि जी सुञाणप गुलाम मोहम्मद नाले सां थी आहे। वाक़ियो ज़ाती दुश्मनी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। मक़तूल जो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। थारूशाह वेझो 2 ॾींहं झेड़े में ज़ख़्मी थियल पेसन अस्पताल में फ़ौत थी पियो। कोर्ट जियो सोलंकी में 2 ॾींहं ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां ॿिनि में झेड़े दौरान लठू लॻण सबबि पेसन रजब अली सोलंकी ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी थियल पेसन खे गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल करायो वियो हो, जिते हुन इलाज दौरान दम लीच थियो। घर बातिन में कोहराम अथल। कोटली में पढ़ियल नौजवान नारी समेत 2 भेनरूं मुबैना तौर अगवा। संदन भाउ जी फरियाद ते चयन जवाबदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल। साइट कोटली के इलाइक़े 3 नंबर बस्ती में हथियारबंदनि मुबैना तौर एक घर में दाख़िल थी घरबातिन के हथियारनि के ज़ोर ते यरकमाल बढ़ाइण बाद 2 भेनरुनि 25 वरियनि जी पढ़ियल नारी नसीमा और 16 सालन की सीमा के अगवा करे विया। मुबैना तौर अगवा थियल नारियुनि जे भाउ पीरबख्श काड़ी की फरियाद ते कोटली थाने ते 6 ॼणनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वियो। रुस्तम बरसां जिन घरनि खे बाहि लतल सड़ी रखी पियो। कोट बद में शेख बरादरी जे घरनि खे अचानक बाहि विकोड़े वई। चइन बोरियतनि जा कखावा घर सड़ी पिया। मुतासिर गर्भाती खुलियल आसमान हेठि वेठल हुकूमत खे सहायता जी अपील।